अस्सलामुअलैकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मैं नबील मला। तव्हां ॾिसी रहिया साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। ठट्टो मकली नाले जा ॻोठ जे रहवासी सिहत खाते सिविल अस्पताल मकली जे मुलाज़िम मोहम्मद सलीम जाखरो जी अमर नज़ीर ज़ाल मोहम्मद हसन जाखरो गुज़िरियल 1 महीने खां गुम थी वञण करे घर भाती सख़्त परेशान आहिनि, जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन बि दुरुस्त न आहे। घणी ॻोल्हा बावजूद संदसि काथे बि ॾिस पतो न पइजी सघियो। संदसि गुमशुदा जी रिपोर्ट मकली थाणे ते पिणु दर्ज कराई वई आहे, जॾहिं त संदन वारसनि जो चवणु आहे त मुझी मस्तानी बुखारी जी दरगाह तां गायब थी वई है। पोइ आऊं वरी थाणे ते वियो आहियां, SP वटि वियो आहियां, पोइ वरी SP ऑफिस में वियो आहियां, उते बि मूं इतला ॾिनूं, सभु कुझु कयो, पर अञा ताईं कुझु बि कोन पियो थिए। हिननि जो वधीक चवणो त असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध DIG ऐं SSP ठट्टो खां मुतालबो कयूं था त खुदारा असांजे ॻोल्हा में मदद कई वञे त जीअं मुंहिंजे बचनि खे पंहिंजी माउ मिली वञे। यासिर अली जखरो, तालका रिपोर्टर, साहिल न्यूज़ नेटवर्क, ठट्टो।